जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 2 डिसेंबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य भी अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति भी अॼु तव्हांखे थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में या पंहिंजे रिश्तेदारनि मां या दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। ॾींहुं आनंददायक हूंदो ऐं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। अगर कोई नओं कमु शुरू करण था चाहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी हुननि जो उत्तम ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांखे अॼु मां लक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जो हुननि जे नाश थींदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे तो हनुमान चालीसा जो पाठ करण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांखे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे ॾीओ ॿारे करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। कार्यस्थल ते ॾींहुं तव्हांजो अॼु साधारण ई निकिरंदो। धनु राशि। धनु राशि वारनि जे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। तव्हांजो मन अॼु ख़ुशि रहंदो। तॾहिं सुख पूरो गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान विष्णु जी उपासना करे निकिरण अॼु तव्हांखे तमामु लाभदायक थींदो। हुन सां तव्हांखे धन प्राप्ति भी थींदी, लक्ष्मी भी प्राप्त थींदी ऐं तव्हांखे मान सम्मान जी प्राप्ति भी थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। त ओवरऑल अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। हनुमान चालीसा जा फ़ाइदा। हूअं त पहिरें एपिसोडनि में तव्हांखे ॿुधायो वियो आहे कि हनुमान चालीसा जा छा छा फ़ाइदा हूंदा आहिनि, छा छा बेनिफिट्स हूंदा आहिनि।
त अॼु ॿुधाईंदासीं हुनखे तव्हांखे जेको 2 लाइनूं हुननि में लिखियूं आहिनि कि जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई। यानी तव्हां अगर 100 दफ़ा इहो पाठ जो जाप कयो था त तव्हां सभु दुखनि सां छुटिजी वेंदव ऐं सदा ही तव्हांखे सुख संपदा जी प्राप्ति थींदी। पर अॼु जे टाइम में अगर तव्हां 100 पाठ हिकु दफ़ो करण वेहो था त जाम टाइम तो थी वञे। साण ही साण लाइफ अॼु जे तारीख़ में जाम बिज़ी सभिनीनि जी थी वई आहे त इहो बि घणा ही माण्हू चवंदा आहिनि कि अगर तव्हां हिकु टाइम ते वेही करे 7 दफ़ा सच्चे मन श्रद्धा ऐं भावना सां इन पाठ जो जाप कंदा त तव्हांखे 100 पाठनि जो फल प्राप्त थींदो। त मां उम्मीद तो कयां कि अगर तव्हां 100 दफ़ा न त घटि में घटि 7 दफ़ा 6 महीने में हिकु दफ़ो या साल में हिकु दफ़ो हनुमान जी जे अॻियां वेही करे ॾीओ ॿारे करे 7 दफ़ा घटि में घटि अगर 100 दफ़ा न थी सघे त हनुमान चालीसा जो पाठ कंदा ऐं सभु दुखनि खां छुटकारो पाईंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे ऋषभ जी जो, जेके बैंगलोर कर्नाटका जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्यस्थल ते हुननि खे जाम तकलीफ़ थियूं हलनि। त ऋषभ जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां मां समझी तो सघां तव्हांजी दशा जेका हली रही आहे उहा थोड़ी कठिन हली रही आहे त तव्हांखे हुन जे लाइ हर सूमर जे ॾींहुं शिवलिंग ते वञी करे खीर पाणी गुल चाढ़े 5 लौंग जेके हूंदा आहिनि उहो शिवलिंग जे मथां चाढ़े अचिजो। साण ही साण घटि में घटि 12 दफ़ा ओम नमः शिवाय जो रोज़ जाप कजो त तव्हांजा सभु विघ्न ऐं बाधा दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगर तव्हांखे पंहिंजी कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।